मुआवज़ो हिकिड़ो इशू आहे जंहिंजे घर मां को माण्हू मरी वञे थो त हुनजा घर वारा मिट माइट रोई पिटी जेके आहिनि हुनखे दफ़नाए अचनि था हुनजो आख़िरी दीदार कनि था ऐं हू जेको बि आहे सेटल थी वेंदो। दुख त सॼी ज़िंदगी रहंदो आहे लेकिन सेटल थी थो वञे। हिते ॻाल्हि इहा आहे त मसइलो माण्हू गुम आहे। हाणे इहा पक नथी थिए त मिसिंग जेको आहे उहो मरी वियो आहे या जेरो आहे। अगरि छड़ो इहो बि माइटनि खे ॿुधाए छॾीनि त बाबा जेरो आहे असां वटि पियो आहे, असां अलाए छो रखियल आहे पर पियो आहे असां वटि, त बि माइट तसली करे वठनि। पर जे चइजे त मरी वियो आहे त बि ॻाल्हि हिकिड़े पासे थी वञे। हाणे ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको सिर्फ़ु जेके लवाहिकीन आहिनि हुननि जो मसइलो इहो आहे त हू चवनि था त भई असांखे मतिलबु मुआवज़ो त हिकिड़ो इशू आहे न। मिसाल अगरि हिकिड़ी यंग छोकिरी आहे हुनजी शादी थी आहे हुन छोकिरे सां, हाणे छोकिरो खंभिजी वियो, हाणे छोकिरी पंहिंजे पाण खे अॼु 10 सालनि खां पोइ 5 सालनि खां पोइ 8 सालनि खां पोइ पंहिंजे पाण खे बेवा तस्वुरु करे या पंहिंजे पाण खे अगरि त हू बेवा आहे त भला ज़िंदगी जो हिकिड़ो सम्झी ॾुख सम्झी ॿी शादी हुनजी कराइजे, हू ज़िंदगी पंहिंजी कंटिन्यू करे। पर जे हू अगरि अञा ताईं शादीशुदा आहिनि जो मुड़ुसु जहिड़ो आहे त पोइ शरई तौर ते हू ॿी शादी बि नथी करे सघे। सो देयर सो मेनी कॉम्प्लिकेशन्स। अगरि विरासत थिए पई कंहिं शइ जी त माउ जी पीउ जी दिलि छा आहे, हू छा हर जेका दर ते टक टक थिए थो त हू सोचींदा हूंदा त शायदि अची वियो। क्वेश्चन ॾिसो इशू इहो आहे त हीअ जेके ही चिली में जॾहिं पिनोशे हुते डिक्टेटर हो त हीअ 70s जी शायदि ॻाल्हि आहे या लेट 70s या 80s जी, त मिडनाइट नॉक मशहूरु थियो त पोइ किताब बि लिखिया विया त मतिलबु आधी राति जो दरवाज़ो खटकबो ऐं पोइ खंबे हलिया वेंदा, पोइ अलाए हज़ारे माण्हू लखे माण्हू चिली माण्हू डिक्टेटर पिनोशे गुम करे छॾिया। ज़ियाउलक जेको पाण पिनोशे खे चयो वञे थो त आइडियलाइज़ कंदो, हुन सां ॾाढो मुतासिर हो पिनोशे खां जनरल ज़ियाउलक, हुन दौर में बि माण्हू खंबा हुआ त ख़बर हूंदी। इवन हीउ जेको शहीद नज़ीर अब्बासी ठीकु आहे भई टॉर्चर में मरी वियो, हाणे त को राज़ कोन्हे टॉर्चर में हो न, हुनजी बॉडी ॾेई छॾियो। ईअं अगरि को मरी वञे थो टॉर्चर सां, टॉर्चर हिकिड़ी अहिड़ी अजीब शइ आहे जंहिंमें ज़ाहिर को माण्हू हिकिड़ी सहप हुनमें हुजे थी हिकिड़े हद ताईं, हिकिड़े हद खां पोइ नथी हुजे। त आउं इहो चाहियां थो त जीअं असां वटि मुल्क में खोड़ शयूं हाणे असीं हिकिड़ी मुल्क में इहो तासुर जुड़े पियो आस्ते आस्ते, चलो लेट द बायगॉन्स बी बायगॉन्स, जेको गुज़री वई सो गुज़री वई। वेंदे TTP सां जे आर्मी पब्लिक स्कूल में बि ॿारनि खे शहीद कयो, मोहतरमा जी शहादत बि हुननि जे उनमें खोड़ 80,000 अलाए केतिरा माण्हू हुननि शहीद कया। जॾहिं तव्हां हुन सां ॻाल्हाए सघो था, जॾहिं ही चवनि था हींअर अब्दुल कुद्दूस साहिब जेके ज़िंजो साहिब आहिनि CM बलूचिस्तान नया CM, ही चवनि था त आउं बलोच लीडरनि सां बि ॻाल्हायां पियो, जल्द माण्हुनि खे ख़ुशख़बरी मिलंदी जेके मतिलबु कुपोश आहिनि या पॾेम आहिनि, जेको बि आहे बिल्कुलु सही आहे। अगरि इहो थिए पियो त मुंहिंजो इहो आहे त पोइ तव्हां हिननि सां बि ॻाल्हायो, ही जेके कल्ह सुप्रीम कोर्ट ज़मानत ॾिनी, ही जेके अली वज़ीर ही जेके पख्तून आहिनि, इहे त सभिनी सां अगरि ॻाल्हायो पिया, अवल त ही हिकिड़ी अलॻि डिबेट आहे त छा पार्लियामेंट में हिन जी अप्रूवल आहे या न आहे, त तव्हां TTP जहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन सां ॻाल्हायो पिया त भाई पोइ हिकिड़ो दफ़ो हिकिड़ी लिस्ट पधरी करे छॾिजे। ॾिसो हिन में हिकिड़ी ॻाल्हि मिसिंग पर्सन जे हवाले सां हिकिड़ो मौक़िफ़ इहो बि ॿुधंदा रहिया आहियूं त भई हिन मां खोड़ माण्हू पंहिंजे मुंहुं अफ़गानिस्तान हलिया विया जहाद करण लाइ, उते मारिजी विया, के माण्हू किथे ॿाहिरि ॿी कंहिं तंज़ीम जे चकर में ॿाहिरि हलिया विया, उते मारिजी विया। ठीकु आहे, थियो हूंदो, नथो चवंदा ईअं न थियो हूंदो, पर जेके हींअर किथे न किथे के काल कोठड़ी में पिया आहिनि त हुननि जो को भला हुननि जो बिलो करे वठो, जेके टॉर्चर में या कंहिं सबब जे करे मरी विया। हिकिड़ी कन्फेशन, हिकिड़ी मतिलबु जॾहिं असीं चऊं था त हाणे अचो सोसाइटी में हिकु न्यू सोशल कॉन्ट्रैक्ट, हिकिड़ी नओ जहान जोड़ियूं मुल्क में, त हीअ अहिड़ो नासूर आहे,
जेको बार बार हिकिड़े वॾे हल्के खे हुननि जी मतिलबु हुननि जी छातियुनि ते को मरहम त रखो न, उन्हनि खे कुझु हिन इशू खे सेटल त कयो न।